पैरानॉइड पर्सनालिटी डिसऑर्डर, शकी शख्सियत, शकी माण्हू। दुनिया में कई क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि, मालिक मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू ठहिया आहिनि ऐं असांखे उन्हनि खे एक्सेप्ट करिणो आहे, उन्हनि खे क़बूलु करिणो आहे। जीअं मालिक ठहिया उन्हनि खे मालिक ठाहियो ई हीअं आहे। पोइ असां अगरि चऊं त हे हीअं आहे माण्हू, हे हीअं आहे, इन करण सां हरूभरू असां कावड़ बि कंदासीं, तालुकात ख़राबु थींदा। जंहिंजे करे अगरि माण्हू खे असां सम्झी सघूं, परखी सघूं, हिन जी नेचर कीअं आहे, हिन जी शख़्सियत कीअं आहे, त काफ़ी मुश्किलातूं हल थी वेंदियूं। इन सां शकी शख़्सियत जी ॻाल्हि कयूं था त शकी माण्हू खे अक्सर जेके आहे ॿियनि माण्हुनि ते शक कंदा आहिनि त ॿिया माण्हू जेके आहिनि असांखे नुक़सानु था ॾियनि, कटण जी कोशिशि था कनि, धोखो कंदा असां सां, हालांकि ॿिया न बि कंदा, हुननि खे सदाईं ईअं ई भउ रहंदो आहे। सदाईं लॻंदो त इहे कोई सॼणो न आहे माण्हू, कोई दोस्त बि हूंदो त हुनखे लॻंदो त इन जो कोई मतिलबु हूंदो, छो थो मूंसां ॻाल्हाए, काई ज़रूरु ॻाल्हि हूंदी, हुनखे ज़हन में इहो शक वेहंदो। कोई कमु हूंदुसि मुंहिंजे कढ पियो आहे, पर हुनखे दोस्तीअ में बि शक महसूसु थींदो। इन जे करे उहो ॿियनि खे पंहिंजा राज़ बि न ॿुधाईंदा आहिनि, एतिरे जो नंढी नंढी ॻाल्हि बि न ॿुधाईंदा। कॾहिं ईअं आहे त अगरि दोस्त सां जंहिंखे शकी तबियत हूंदी, अगरि हिकिड़े शहर खां ॿिए शहर वेंदो, जंहिंसां कोई ॿिए खे ॿुधाइण में नुक़सानु बि कोन्हे, न ॿुधाईंदा कंहिंखे। मतां ॿुधायां, मतां इन इंफॉर्मेशन जो, इन ॻाल्हि जो कोई ग़लति उहा लिकाए रखंदा, ॻाल्हि ॿिए खे न ॿुधाईंदा। ऐं जॾहिं ॻाल्हाईंदा बि न, ॻाल्हियुनि में उहो अंदर में का लिकल मतिलबु ॻोल्हे वठंदा। हिन जो मतिलबु हीअ आहे, हिन लफ़्ज़ हीअ छो चयो, हिन जो चयो मिसाल त मां सुभाणे लाड़काणे वेंदुसि, इन जो छो मतिलबु हो, मूंखे ॿुधाइण पियो चए छा लाड़काणे, छा ॻाल्हि हुई। माना आम ॻाल्हि में बि अंदरूं कोशिशि कंदा, ॻोल्हींदा त को लिकल मतिलबु त न आहे, ऐं चवंदा इन में को मुंहिंजो नुक़सानु त न थींदो। अगरि कंहिं हुन सां का नाराज़गी कंहिं कई आहे, कंहिं कोई ख़राबु चयो आहे, लफ़्ज़ हुनखे चयो आहे, सॼी ज़िंदगी हुन खां विसरंदो न आहे लफ़्ज़ उहो। उहा अंदर में नफ़रत उन्हनि खे, उनखे कावड़ उहा लॻी पवंदी आहे, सॼी ज़िंदगी कढी न सघंदा आहिनि ॿाहिरि, छो त उहा गर्जियस जेके हूंदियूं आहिनि ख़तमु न थींदियूं, उहे बिल्कुलु दिलि ते लॻाए छॾींदा आहिनि माण्हू। त मूंखे हिन बेइज़ती कई, उहा बेइज़ती जेका हुनखे लॻंदी न, जेका लॻंदी उहो चवंदो त मुंहिंजी हिन जेका इंसल्ट कई आहे, छो त इंसल्ट महसूसु थींदी, ॿिए खणी न बि कई हुजे, उहा बख़्शींदा न हुनखे, हुनखे माफ़ु न कंदा, बसि उहा रहिजी वई, सॼी ज़िंदगी रही पई हूंदी हुनखे। ऐं कावड़ बि ॾाढी कंदा आहिनि, ॿियनि ते कावड़ ॾेखारींदा त तो हीअ छो कई, हीअ ॻाल्हि कई, कावड़ बि ख़तमु न करे सघंदा आहिनि। कॾहिं कॾहिं शक बि कंदा आहिनि, माना ॿिया शक जेके हूंदा आहिनि, पंहिंजे अगरि शादी थियल हूंदी, पंहिंजे मुड़ुस ते शक कंदी ज़ाल उहा, त हे ॿिए खे त कोन थो ॾिसे, ॿियनि खां त ठहियल न आहे, कंहिं दोस्त सां त कोन थो ॻाल्हाए, फ़ोन ते ॻाल्हाए त कोई कंहिंसां थो ॻाल्हाए पियो। अगरि मर्द खे हूंदो त उहो ज़ाल जो बि जेको आहे ॾिसंदो त बग़ैर टाइम जे छापा हणंदो, घर में अची वेंदो त घर वेठी आहे, ॿाहिरि घुमे थी पई, मतिलबु ईअं शक ज़हन में रहंदा आहिनि हर ॻाल्हि जा। ऐं वीचारा ॾाढो तकलीफ़ में हूंदा आहिनि। ॿुधाए उन माण्हू जी छा ज़िंदगी हूंदी जेको सॼो ॾींहुं शक में हुजे, पाण तकलीफ़ में हूंदा आहिनि। त अगरि अहिड़े माण्हू सां वार थो थिए थो, को कंहिंजो भाउ आहे, को कंहिंजो दोस्त आहे, त उनजो बुरो न मञो, उनखे कोशिशि करे उन सां तरीक़ो रहण जो अहिड़ो कबो आहे, उनजे साम्हूं ॿिए सां कन में न ॻाल्हाईंदव, कन में ॻाल्हाईंदव चवंदो मुंहिंजी ॻाल्हि कई, उनखे ॾिसी कॾहिं मुस्कुराइबो आहे, खिल तव्हां मुस्कुराईंदव, चवंदो मूं ते ॾिसी खिलियो, अहिड़े क़िस्म जी शयुनि खां गुरेज़ कयो, ऐं खुलम खुला सिधो सो स्ट्रेट फॉरवर्ड ॻाल्हायो, त पोइ पाण में ॻाल्हियूं ख़राबु न रहंदियूं। ऐं अगरि का ॻाल्हि कंहिं माइंड ॾिसो था माइंड थो करे, त खुलम खुला क्लियर ॻाल्हि कयो त हुनखे ख़बर पइजी वञे। इन तरीक़े सां तव्हां हुन सां सही रही सघंदव, दोस्ती हलाए सघंदव। इहो तमामु ज़रूरी आहे, ॿिए जे मिज़ाज खे सम्झो। चवंदा न अंडरस्टैंडिंग नथी थिए असांजी, इहा अंडरस्टैंडिंग इहा आहे त हिक ॿिए खे सम्झिजे, माण्हू सम्झंदो त पोइ माण्हू खे दिलि में ॾुख न ईंदो, नाराज़गी न थींदी। हीअ हिकु थोरो तव्हांखे ॿुधायमि इहो पैरानॉइड पर्सनालिटी डिसऑर्डर जे बारे में, या शकी मिज़ाज शख़्सियत जे बारे में। अगरि हीअ वीडियो तव्हांखे पसंदि अचे त शेयर कयो, लाइक कयो, सब्सक्राइब कयो, ऐं अगरि जेकॾहिं तव्हांखे को कमेंट्स आहे, कमेंट सेक्शन जे खाने में लिखो। महिरबानी।